मुला नसीरुद्दीन काज़ी थी वियो। हिकिड़े ॾींहुं मुला नसीरुद्दीन जी दरबार में हिकिड़ो मुक़दमो आयो। हिकिड़े माण्हूअ मुला नसीरुद्दीन खे चयो त जेकॾहिं का गऊं कंहिं ॿिए गऊं खे मारे त इन हवाले सां कानून छा थो चए। मुला नसीरुद्दीन चयो त उहो हालात ते मुनहसिर आहे ऐं उन हालात खे ॾिसणो पवंदो, उन सिचुएशन खे ॾिसणो पवंदो त आख़िरकार कहिड़ी वजह हुई जंहिंजे करे कंहिं ॿिए गऊं खे मारियो। उन माण्हूअ मुला नसीरुद्दीन खे चयो त जेकॾहिं तुंहिंजी गऊं मुंहिंजी गऊं खे मारे त उन हवाले सां कानून छा थो चए। मुला नसीरुद्दीन चयो त गऊं हिकिड़ो बेअकुल जानवर आहे ऐं जानवर खे जानवर ई असां तस्लीम करे सघूं था। उनजे करे तव्हां सां सिर्फ़ु असां इज़हार अफ़सोस करे सघूं था, बाक़ी इन हवाले सां कुझु कानून ख़ासि नथो चए। उन शख़्स चयो मुला नसीरुद्दीन खे त मां तव्हां सां इज़हार अफ़सोस थो कयां जो असुल हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी गऊं तुंहिंजी गऊं खे मारियो आहे। जॾहिं मुला नसीरुद्दीन इहा ॻाल्हि ॿुधी त मुला नसीरुद्दीन जे जिस्म ते टिंडड़ियूं डोड़ण लॻियूं ऐं कावड़ गुस्से मां चवणु लॻो त कानून एतिरो बि सिधो न आहे। हुन भरिसां बीठल पंहिंजे हिकिड़े माण्हूअ खे चयो त कारो किताबु जेको आहे कानून जो उहो लाहे ॾे त मां उनखे ॾिसां। उहो किताबु खोलण खां पोइ हिकिड़ो मख़सूस फ़ैसिलो मुला नसीरुद्दीन उन माण्हूअ खे ॿुधायो। नाज़रीन, असुल ॻाल्हि इहा आहे त असांजे मुआशिरे में जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता तव्हां खां के ग़लतियूं थियूं वञनि त उन जे लाइ त वॾे पैमाने ते कानून मौजूदु आहे, पर जेकॾहिं कानून ख़ुदि असां सां के नाइंसाफ़ियूं करे थो त उन जे हवाले सां असां सां सिर्फ़ु मुला नसीरुद्दीन वांगुरु इज़हार अफ़सोस ई करे सघनि था।